बेइज्जती वारी हालत में हिते ई ख़त्म थी वेंदो। हिनखे मारियो ॿियनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार, अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। हमां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां सोप सीरियल सिंध टीवीअ जी बहितरीन सोप सीरियल दोलाब ॾिसी रहिया आहियो, जंहिंजूं तक़रीबन सभु क़िस्तूं अवां ॾिसी चुका आहियो, जंहिंमें 51, 52, 53 ऐं 54 क़िस्त बाबति अवां ताईं मां पहुचाईंदुसि हिकु बहितरीन जेको आहे अपडेट, बहितरीन ॼाण, जेका हमेशह मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मां अवां दोस्तनि खे वधि में वधि बहितर खां बहितर अपडेट अवां दोस्तनि ताईं पहुचायां। त दोस्तो, अॼु जेका अपडेट आहे उहा आहे 54 क़िस्त बाबति, 53 क़िस्त बाबति आहे, जेका अवां ॾिसी चुका आहियो। जन दोस्तनि 53 क़िस्त नंबर न ॾिठी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ रहनुमाई, उन दोस्तनि जे लाइ अपडेट आहे। मां अवां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन चैनल ते आहियो न्यू त बराए महिरबानी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दबायो त जीअं मुंहिंजे अचण वारे न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अची वञे ऐं अव्हां उन वीडियो खे, उन अपडेट खे आसानीअ सां ॿुधी सघो। त दोस्तो, अॼु ॻाल्हि कयूं था पिया हिन वीडियो बाबति। अव्हांखे हिन वीडियो बाबति आगाही ॾींदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे अव्हां आख़िर ताईं ॾिसो। आख़िर ताईं ॾिसण सां अव्हां जो साकार, अव्हां जो साथ, अव्हां जो जेको प्यारु आहे उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। अव्हां जो साथ हमेशह रहंदो त मूं मथां हिकिड़ो वॾो अहसान बि रहंदो। त दोस्तो, आख़िर ताईं वीडियो ॾिसण सां वॉच टाइम ठही वेंदो, जंहिंजे करे अव्हां दोस्तनि जो लख तोरा, लख लाइक, ख़ुशियूं माण्हू हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। इहा ई मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अव्हां ते बहितर खां बहितर अपडेट पहुचायां। त दोस्तो, जीअं त अव्हां क़िस्त नंबर 53 जेका ॾिठी आहे, उनमें जेके ॾिठो तव्हां मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके कलूर, मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके दुलाब, मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके धोखा, जेके अव्हां ॾिसी चुका आहियो। जन दोस्तनि न ॾिठा आहिनि उन्हनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो त मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको कमज़ार आहे मोलू, सोढल जे पीउ खे चए थो त ॾे ख़बर, मूं ॿुधो आहे त सोढल खे जेको आहे न मुराद ख़ान मारे छॾियो आहे या कैद कयो आहे, जंहिं ते सोढल जो पीउ चए थो त अहिड़ो कमु छो कंदो मुराद, ऐं तोखे इहा जेका शैतानी तो कंदो वरितो रहीं, इहा शैतानी न कर, असांखे न विड़ा पाण में, अहिड़ी का बि ॻाल्हि न। जंहिं ते मोलू चए थो ठीकु आहे भला, जे असां खां लिकाई तूं ॼणा मूंखे ख़बर न आहे। इहो सीन हिते ख़तमु थियो। ऐं ॿियो सीन जेको मीर मंसूर ख़ान जा जेके आहिनि वाठा या कुझु जेके अॻ में हुयसि वाठा, उहे हिनखे जेके मुराद ख़ान सां जेके साथ निभाईंदड़ आहिनि, उहे जेको आहे मिठण खे खणी वञनि था पिया। ॿियो सीन इहो लॻे थो। टियों सीन वरी जेको आहे हिननि जो मीर शाहनवाज़ ख़ान जो लॻे थो जेके हुनजा माण्हू आहिनि, ऐं उन खां पोइ मुराद वारनि जो सीन लॻे थो। मुराद वारनि जो जेको सीन लॻे थो, उन में मुराद ख़ान वटि हिकिड़ो जेके मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू, जेके माण्हू जेको आहे मिठण ते फायरिंग करनि था, या वरी रज़ल वारनि ते जेके फायरिंग करनि था, ऐं वरी होॾां जेको अली खे जंहिं क़तलु कयो, जंहिं गोलियूं हलायूं, उहे माण्हू मुराद ख़ान वटि अचे थो ऐं उन्हनि खे चवनि था त असां राहगीर आहियूं, उतां हिकु खुली ॾिठीसीं जिते आयासीं मानी जे खाइण जे लाइ, ऐं मानी खाईंदासूं, महिमान आहियूं। जंहिं ते पीर उन्हनि खां पुछा करे थो तव्हां केरु आहियो, चए थो वधीक ॼाण पहचान न कयूं त परे पइजी वेंदासीं, तंहिंखां बहितर आहे जे तव्हां असांखे मानी खाराईंदो त असां मानी खाई हलिया वेंदासीं, राहगीर आहियूं, मुसाफ़िर आहियूं। अञा हू मानी खाइनि था वेठा, मतां शाहनवाज़ ख़ान ऐं रहज़न ककर वारा, ठारे वारा पहुची वञनि था, ऐं उन्हनि हमराहनि खे सुञाणे उन्हनि खे पक ॾियारे थो। शाहनवाज़ ख़ान जी जेका शैतानी जेकी चालाकी आहे, उहो चाहे थो त इन्हनि खे मां पक ॾियारां त इहे माण्हू ॾिस, मुराद चई माण्हू आहे जेके तव्हां मथां हमिलो कनि था पिया, या मिठनि खे जेको अगवा करण वारा आहिनि,
उहे मुराद जा ई माण्हू आहिनि। ही माण्हू हिते ईमानी खान त इहे इन्हीअ जा ई माण्हू आहिनि। जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान वॾो दावो करे थो मुराद ख़ान ते त कीअं बि करे तूं असांखे पंहिंजो जेको आहे हमरा वापसि कर, मिठनि खे वापसि कनि था, खूनारेज़ी थींदी। जंहिं ते शाहनवाज़ वरी धमकियूं ॾिए थो, रेज़न ककर वारा धमकियूं ॾेई हलिया वञनि था ऐं इहो हिते सीन ख़तमु थिए थो। जंहिं ते मुराद ख़ान पंहिंजे भाउ पीरल खे चए थो त ॾिठो ई मौक़ो आहे, तोखे जेको चवंदो हुउसि इहो शाहनवाज़ ख़ान जेको न असां सां सिधो आहे ऐं हुननि खे वरी गुमराही में रखी बीठो आहे, उहो हुननि सां बि सिधो न आहे। रेज़न वारा बि ग़लति आहिनि ऐं सारो कमु इहो इन जो ई आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो। ऐं ॿिए पासे मीर मंसूर ख़ान बि परेशान आहे। उनखे पंहिंजी अमड़ ॾाढो सम्झाए थी त अमड़ उनखे जेको ॿुधाए थी जेकॾहिं अलीअ जो जेको खून आहे उहो तव्हांजे गिची में विझण जो सोचे रहियो आहे। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुनजो चालाकी आहे हिते उहो जेको आहे मीर जेको अली ख़ान जो जेको खून आहे उनजी गिची में विझणु चाहे थो। त दोस्तो हिकु तरफ़ मीर मंसूर ख़ान परेशान आहे, ॿिए तरफ़ जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान खे झुकाइणु चाहे थो ऐं होॾां वरी पंहिंजो उनजो जेको कमदार आहे मनठार मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको गार्ड आहे उहो पंहिंजे सौटु हाशिम खे चए थो त तूं थोरो सहज थी वञ या इन्हनि माण्हुनि ते हमिलो करण जे लॻे तूं ज़ाहिर थी पए त वरी कंहिं ख़बर पइजी वेंदी त इहे मीर शाहनवाज़ ख़ान जो माण्हू आहे। जंहिं ते इन्हनि जो ॻाल्हियूं जेको आहे न मिठू वारनि जो जेको पीउ आहे उहो ॻाल्हियूं ॿुधे थो पियो कुराड़ो, जंहिं ते उन्हनि जी ॻाल्हियुनि जो जेको राज़ खुली वञे थो उहो वञी ॿुधाइणु चाहे थो त मथां हाशिम उनखे ॾिसे थो, हाशिम उनखे मारे थो ऐं उनजो जेको आहे लाश उन मिठू वारनि वटि पहुचे थो, जंहिं ते किराम अची वञे थो ऐं हू रोइनि था, हज़ारो क़तार रोइनि था। ऐं ॿिए पासे कमदार पंहिंजे भाउ माजिद खे चए थो त मां कम जे लाइ तोखे मोकिलियो, उहा जांच ॾेई अचे, उहा जांच कोन थो ॾेई अचे, चए मां अहिड़ो कमु नथो करे सघां, मथां मूंखे मारे छॾनि। त दोस्तो ॿिए पासे वरी इहो सीन लॻे थो ऐं टे पासे जेको आहे अलीअ जो जेको आहे न ज़ख़्मी हालत में कंहिं वटि जेको आहे क़ैद थियल हूंदो आहे, उहो उनखे होश कोन हूंदो आहे। जेके उन वटि माण्हू उनखे झली बीठा हूंदा आहिनि उहे उनजा पुराणा साबिक़ा मीर शाहनवाज़ ख़ान जा ई माण्हू हूंदा आहिनि जेके हुनखे रखी बीठा हूंदा आहिनि ऐं इन्हनि खे इन शइ जी मीर शाहनवाज़ खे बि ख़बर न आहे त मुंहिंजे माण्हुनि वठी आहे इहो अली ख़ान। हिकु तरफ़ अली ख़ान जी ॻोल्हा मीर शाहनवाज़ ख़ान बि करे थो, ॿिए तरफ़ अली ख़ान जी ॻोल्हा मुराद ख़ान वारा करनि था ऐं टे पासे जेको अली ख़ान जी ॻोल्हा मीर मंसूर ख़ान बि करे थो ऐं चौथे पासे रेज़न वारा बि उनजी ॻोल्हा करनि था त किथे वाक़ई अगरि उहो मारियो वियो आहे त जॾहिं असां वटि न आहे त उनखे कंहिं मारियो आहे। हिकु पासे त उहे परेशान आहिनि। त दोस्तो हीअ जेके ते मां अपडेट पहुचाई उहा अपडेट हुई किस्त नंबर 53 जी ऐं 54 किस्त में ॾिसणो इहो पवंदो त हाणे छा इहा जेको आहे हिन जो राज़ खुली वेंदो या जेको राज़ हिननि ते खुली बि वियो हो उनखे उन्हनि मिठू वारे पीउ खे मारे छॾियो त हाणे अली वारो जेको होॾां उन्हनि जा मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू उन्हनि खे जेके क़ैद कयूं रखी बीठा आहिनि त छा मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हुनि खां हू आज़ादु थी मोटी ईंदो या हू पाण हुननि सां मुक़ाबिलो करे मोटी ईंदो या उनखे होश ईंदो या उन बेहोशी में अली जेको आहे मारियो वेंदो ऐं उनजो जेको आहे खून जो इल्ज़ाम सिधो सौं मीर मंसूर ख़ान ते अची वेंदो। छो त जेका इहा नौटण जेका इहा गेम खेॾी पई वञे उहा सारी मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे। मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे झुकाइणु चाहे थो या आम ज़िंदगी में बि अहिड़ा कई वाक़ियात आहिनि त असांजी ज़िंदगी में बि अहिड़ा वाक़ियात जाम था अचनि। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन अपडेट अव्हां ताईं बहितरीन खां बहितरीन रहनुमाई पहुचाई हूंदी ऐं जेकॾहिं मुंहिंजे हिन अपडेट मां अव्हांखे दोस्तनि खे कुझु न कुझु ॼाण मिली आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कयो, पंहिंजो नालो लिखो, पंहिंजी सिटीअ जो नालो लिखो, पंहिंजे शहर जो ऐं पंहिंजी ज़ात नाले सां पूरे सां नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी जेकी न्यू मुंहिंजी वीडियो हूंदी उन्हनि में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि। तव्हां दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, तमामु घणो एहसानमंद आहियां। अव्हां दोस्त मुंहिंजे हिन हर वीडियो खे मान ॾींदा आहियो, हर वीडियो में अव्हांजा कमेंट, अव्हांजा लाइक, अव्हांजा जेके शेयरिंग आहे उहा मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे।
मां तमामु घणो तोराए आहियां मां दोस्तनि जो, ख़ासि तौर ते असांजो जेको आहे भणे जो ज़हीर थेबो साहिबु ऐं उनखां अलावा फिदा रिंद साहिबु, शबीर संजराणी साहिबु ऐं अब्दुल गफ़ार सुमरो साहिबु ऐं तमामु घणा ॿिया दोस्त बि आहिनि। सभिनि जो शुक्रिया अदा कंदो आहियां। मां नाला वठी ऐं अव्हां दोस्त बि पंहिंजो अगरि नालो ॿुधणु चाहियो त मुंहिंजी हिन वीडियो में त पंहिंजो नालो ऐं ज़ात पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट में ज़रूरु लिखो त जीअं अचण वारे वीडियो में मां अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। चवंदा आहिनि त जुदा न पिदा, हमेशह मुहबतूं क़ाइमु रखो, पंहिंजो पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, 5 वक़्त निमाज़ अदा कंदा रहो, पंहिंजे ॿारनि खे सुठी खां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे ॻोठ में पंहिंजे पाड़े वारनि जो अहसासु कयो ऐं उन्हनि जी जेको आहे हमदर्दीअ तौरु उन्हनि जो साथ निभायो। ऐं जेको बि कमु कयो त मशवरे सां कंदा कयो, त जीअं मशवरो सुन्नत नबवी आहे। असांजे नबी करीम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो हदीस मुबारक बि आहे त जेको बि कमु कयो त मशवरे सां कंदा कयो। त दोस्तो, पंहिंजे ॿाहिरनि जो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे नंढड़नि जो वधि खां वधि ख़्यालु रखंदा करो। अगरि घर में अमर पोड़ी आहे या अबू पोड़ो आहे त उनजी बि वधि में वधि इज़त एतिराम कंदा करो। उन्हनि जो जेको आहे हर हाल में उन्हनि सां कचहरियूं कंदा करो, उन्हनि खे वक़्तु कढी उन्हनि सां कचहरियूं बि कंदा करो त जीअं उन्हनि खे अकेलाप जो अहसासु न थिए। इहो मूं जो अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितर खां बहितर हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। त मां चाहींदो आहियां त अव्हां दोस्त जीअं मुंहिंजे हिन अगरि वीडियो मां हिकिड़ो दोस्त बि जेको आहे मुंहिंजे मैसेज ते अगरि पूरो लहे थो, ईअं सम्झ त मुंहिंजे लाइ हिकिड़े वरी नेकीअ जो सबबु बणंदो। त दोस्तो, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ख़ुशियूं मानियूं, अला करे ख़ुशियूं जो आबाद जो, हमेशह गुलनि जा टहिकंदा टिणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। ऐं चवंदा आहिनि जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं सिंध, जीअं लतीफ़ जी नगरी ऐं जीअं लतीफ़ जी ॿोली, जीअं लतीफ़ जा मारूवाड़ा, जीअं सिंध जा मारूवाड़ा हमेशह आबाद रहनि, ख़ुशि रहनि, ख़ुशियूं माणनि ऐं अव्हां दोस्तनि जो साथ हमेशह गॾु रहंदो। ऐं नेक्स्ट वीडियो जे लाइ वरी मिलियो त अव्हां दोस्तनि सां गॾु। तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि दोस्तो इजाज़त। जुदा न फिदा, अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार, अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, जीअं त अव्हां सोप सीरियल सिंध टीवीअ जी बहितरीनु सोप सीरियल दोलाब ॾिसी रहिया आहियो, जंहिंजूं तक़रीबन सभु क़िस्तूं अव्हां ॾिसी चुका आहियो, जंहिंमें 51, 52, 53 ऐं 54 क़िस्त बाबति अव्हां ताईं मां पहुचाईंदुसि हिकु बहितरीनु जेको आहे अपडेट, बहितरीनु ॼाण, जेका हमेशह मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त मां अव्हां दोस्तनि खे वधि में वधि बहितर खां बहितर अपडेट अव्हां दोस्तनि ताईं पहुचायां। त दोस्तो, अॼु जेका अपडेट आहे उहा आहे 54 क़िस्त बाबति, 53 क़िस्त बाबति आहे, जेका अव्हां ॾिसी चुका आहियो। जन दोस्तनि 53 क़िस्त नंबर न ॾिठी आहे, उन्हनि दोस्तनि जे लाइ रहनुमाई, उन दोस्तनि जे लाइ अपडेट आहे। मां अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते आहियो न्यू, त बराए महिरबानी सभ खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारे न्यू वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल में अची वञे ऐं अव्हां उन वीडियो खे, उन अपडेट खे आसानीअ सां ॿुधी सघो। त दोस्तो, अॼु ॻाल्हि कयूं था पिया हिन वीडियो बाबति। अव्हांखे हिन वीडियो बाबति आगाही ॾींदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे अव्हां आख़िर ताईं ॾिसो। आख़िर ताईं ॾिसण सां अव्हांजो साकार, अव्हांजो साथ, अव्हांजो जेको प्यारु आहे उहो मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। अव्हांजो साथ हमेशह रहंदो त मूं मथां हिकिड़ो वॾो अहसान बि रहंदो। त दोस्तो, आख़िर ताईं वीडियो ॾिसण सां वॉच टाइम ठही वेंदो, जंहिंजे करे अव्हां दोस्तनि जो लख तोरा, लख लाइक, ख़ुशियूं माण्हू, हमेशह गुलनि जा टहिकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अव्हां ते बहितर खां बहितर अपडेट पहुचायां। त दोस्तो, जीअं त अव्हां क़िस्त नंबर 53 जेका ॾिठी आहे, उनमें जेके ॾिठो तव्हां मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके कलूर, मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके दुलाब, मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके धोखा, जेके अव्हां ॾिसी चुका आहियो,
जन जन दोस्तनि न ॾिठा आहिनि उन्हनि खे मां ॿुधाइणु चाहियां थो त मीर शाहनवाज़ ख़ान जेको कमज़ार आहे मोलू सोढल जे पीउ खे चए थो त ॾे ख़बर मूं ॿुधो आहे त सोढल खे जेको आहे न मुराद ख़ान मारे छॾियो आहे या कैद कयो आहे, जंहिं ते सोढल जो पीउ चए थो त अहिड़ो कमु छो कंदो मुराद, ऐं तोखे इहा जेका शैतानी तो कंदो वरितो रहीं, इहा शैतानी न कर, असांखे न विड़ा पाण में, अहिड़ी का बि ॻाल्हि न। जंहिं ते मोलू चए थो ठीकु आहे भला जे असां खां लिकाई तूं ॼणा मूंखे ख़बर न आहे। इहो सीन हिते ख़तमु थियो। ऐं ॿियो सीन जेको मीर मंसूर ख़ान जे जेके आहिनि वाठा या कुझु जेके अॻ में हुयसि वाठा, उहे हिन खे जेके मुराद ख़ान सां जेके साथ निभाईंदड़ आहिनि उहे जेको आहे मिठण खे खणी वञनि था पिया। ॿियो सीन इहो लॻे थो। टियों सीन वरी जेको आहे हिननि जो मीर शाहनवाज़ ख़ान जो लॻे थो जेके हुनजा माण्हू आहिनि, ऐं उन खां पोइ मुराद वारनि जो सीन लॻे थो। मुराद वारनि जो जेको सीन लॻे थो उन में मुराद ख़ान वटि हिकिड़ो जेके मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू जेके माण्हू जेको आहे मिठण ते फायरिंग करनि था या वरी रज़ल वारनि ते जेके फायरिंग करनि था, ऐं वरी होॾां जेको अली खे जंहिं क़तलु कयो जंहिं गोलियूं हलायूं, उहे माण्हू मुराद ख़ान वटि अचे थो ऐं उन्हनि खे चवनि था त असां राहगीर आहियूं, उतां हिकु खुली ॾिठीसीं जिते आयासीं मानी जे खाइण जे लाइ, ऐं मानी खाईंदासूं, महिमान आहियूं। जंहिं ते पीर उन्हनि खां पुछा करे थो तव्हां केरु आहियो, चए वधीक ॼाण पहचान न कयूं त परे पइजी वेंदासीं, तंहिंखां बहितर आहे जे तव्हां असांखे मानी खाराईंदो त असां मानी खाई हलिया वेंदासीं, राहगीर आहियूं, मुसाफ़िर आहियूं। अञा हू मानी खाइनि था वेठा, मतां शाहनवाज़ ख़ान ऐं रहज़न ककर वारा ठारे वारा पहुची वञनि था, ऐं उन्हनि हमराहनि खे सुञाणे उन्हनि खे पक ॾियारे थो। शाहनवाज़ ख़ान जी जेका शैतानी जेकी चालाकी आहे उहो चाहे थो त इन्हनि खे मां पक ॾियारां त इहे माण्हू ॾिस मुराद चई माण्हू आहे जेके तव्हां मथां हमिलो कनि था पिया या मिठनि खे जेको अगवा करण वारा आहिनि उहे मुराद जई माण्हू आहिनि, हीअ माण्हू हिते ई मानी खाइनि त इहे इन्हीअ जा ई माण्हू आहिनि। जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान वॾो दावो करे थो मुराद ख़ान ते त कीअं बि करे तूं असांखे पंहिंजो जेको आहे हमराह वापसि कर, मिठनि खे वापसि कनि था खूनारेज़ी थींदी। जंहिं ते शाहनवाज़ वरी धमकियूं ॾिए थो, रहज़न ककर वारा धमकियूं ॾेई हलिया वञनि था, ऐं इहो हिते सीन ख़तमु थिए थो। जंहिं ते मुराद ख़ान पंहिंजे भाउ पीरल खे चए थो त ॾिठो ई मौक़ो आहे, तोखे जेको चवंदो हुउसि इहो शाहनवाज़ ख़ान जेको न असां सां सिधो आहे, ऐं हुननि खे वरी गुमराही में रखी बीठो आहे, उहो हुननि सां बि सिधो न आहे, रहज़न वारा बि ग़लति आहिनि, ऐं सारो कमु इहो इन जो ई आहे मीर शाहनवाज़ ख़ान जो। ऐं ॿिए पासे मीर मंसूर ख़ान बि परेशान आहे, उनखे पंहिंजी अमड़ ॾाढो सम्झाए थी त अमड़ उनखे जेको ॿुधाए थी जे कॾहिं अलीअ जो जेको खून आहे उहो तव्हांजे ॻिची में विझण जो सोचे रहियो आहे। मीर शाहनवाज़ ख़ान जेको हुनजो चालाकी आहे त उहो जेको आहे मीर जेको अली ख़ान जो जेको खून आहे उनजी ॻिची में विझणु चाहे थो। त दोस्तो हिकु तरफ़ मीर मंसूर ख़ान परेशान आहे, ॿिए तरफ़ जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान खे झुकाइणु चाहे थो, ऐं होॾां वरी पंहिंजो उनजो जेको कमदार आहे मनठार मीर शाहनवाज़ ख़ान जो जेको गार्ड आहे उहो पंहिंजे सौटु हाशिम खे चए थो त तूं थोरो सहज थी वञे या इन्हनि माण्हुनि ते हमिलो करण जे लॻे तूं ज़ाहिर थी पए त वरी कंहिं ख़बर पइजी वेंदी त इहे मीर शाहनवाज़ ख़ान जो माण्हू आहे। जंहिं ते इन्हनि जो ॻाल्हियूं जेको आहे न मिठू वारनि जो जेको पीउ आहे उहो ॻाल्हियूं ॿुधे थो पियो कुराड़ो, जंहिं ते उन्हनि जी ॻाल्हियुनि जो जेको राज़ खुली वञे थो उहो वञी ॿुधाइणु चाहे थो त मथां हाशिम उनखे ॾिसे थो, हाशिम उनखे मारे थो, ऐं उनजो जेको आहे लाश उन मिठू वारनि वटि पहुचे थो, जंहिं ते किराम अची वञे थो ऐं हू रोइनि था, हज़ारो क़तार रोइनि था। ऐं ॿिए पासे कमदार पंहिंजे भाउ माजिद खे चए थो त मां कम जे लाइ तोखे मोकिलियो, उहा जांच ॾेई अचे, उहा जांच कोन थो ॾेई अचे, चए मां अहिड़ो कमु नथो करे सघां, मथां मूंखे मारे छॾनि। त दोस्तो ॿिए पासे वरी इहो सीन लॻे थो, ऐं टे पासे जेको आहे अलीअ जो जेको आहे न ज़ख़्मी हालत में कंहिं वटि जेको आहे क़ैद थियल हूंदो आहे, उहो उनखे होश कोन हूंदो आहे, जेके उन वटि माण्हू उनखे झली बीठा हूंदा आहिनि उहे उनजा पुराणा साबिक़ा मीर शाहनवाज़ ख़ान जा ई माण्हू हूंदा आहिनि जेके हुनखे
रखी बीठा हूंदा आहिनि ऐं इन्हनि खे इन शइ जी मीर शाहनवाज़ खे बि ख़बर न आहे हिते मुंहिंजे माण्हुनि वठी आहे इहो अली ख़ान। हिकु तरफ़ अली ख़ान जी ॻोल्हा मीर शाहनवाज़ ख़ान बि करे थो, ॿिए तरफ़ अली ख़ान जी ॻोल्हा मुराद ख़ान वारा करनि था ऐं टे पासे जेको अली ख़ान जी ॻोल्हा मीर मंसूर ख़ान बि करे थो ऐं चौथे पासे रहज़न वारा बि उनजी ॻोल्हा करनि था त किथे वाक़ई अगरि हू मारियो वियो आहे त जॾहिं असां वटि न आहे त उनखे कंहिं मारियो आहे, हिकु पासे त उहे परेशान आहिनि। तो दोस्तो ही जेके ते मां अपडेट पहुचाई उहा अपडेट हुई किस्त नंबर 53 जी ऐं 54 किस्त में ॾिसणो इहो पवंदो त हाणे छा इहा जेको आहे हिन जो राज़ खुली वेंदो या जेको राज़ हिननि ते खुली बि वियो हो उनखे उन्हनि मिठू वारे पीउ खे मारे छॾियो त हाणे अली वारो जेको होॾां उन्हनि जा मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू उन्हनि खे जेके क़ैद कयूं रखी बीठा आहिनि त छा मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हुनि खां हू आज़ादु थी मोटी ईंदो या हू पाण हुननि सां मुक़ाबिलो करे मोटी ईंदो या उनखे होश ईंदो या उन बेहोशी में अली जेको आहे मारियो वेंदो ऐं उनजो जेको आहे खून जो इल्ज़ाम सिधो सौं मीर मंसूर ख़ान ते अची वेंदो छो त जेका इहा नौटण जेका इहा गेम खेॾी पई वञे उहा सारी मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे। मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे झुकाइणु चाहे थो या आम ज़िंदगी में बि अहिड़ा कई वाक़ियात आहिनि त असांजी ज़िंदगी में बि अहिड़ा वाक़ियात जाम था अचनि। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन अपडेट अव्हां ताईं बहितरीन खां बहितरीन रहनुमाई पहुचाई हूंदी ऐं जेकॾहिं मुंहिंजे हिन अपडेट मां अव्हांखे दोस्तनि खे कुझु न कुझु ॼाण मिली आहे त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कयो, पंहिंजो नालो लिखो, पंहिंजी सिटीअ जो नालो लिखो, पंहिंजे शहर जो ऐं पंहिंजी ज़ात नाले सां पूरे सां नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी जेकी न्यू मुंहिंजी वीडियो हूंदी उन्हनि में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि। तव्हां दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, तमामु घणो एहसानमंद आहियां। अव्हां दोस्त मुंहिंजे हिन हर वीडियो खे मान ॾींदा आहियो, हर वीडियो में अव्हांजा कमेंट, अव्हांजा लाइक, अव्हांजा जेके शेयरिंग आहे उहा मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहे। मां तमामु घणो थोराइतो आहियां अव्हां दोस्तनि जो, ख़ासि तौर ते असांजो जेको आहे बणे जो ज़हीर थेबो साहिबु ऐं उनखां अलावा फिदा रिंद साहिबु, शबीर संजराणी साहिबु ऐं अब्दुल गफ़ार सुमरो साहिबु ऐं तमामु घणा ॿिया दोस्त बि आहिनि। सभिनि जो शुक्रिया अदा कंदो आहियां मां नाला वठी ऐं अव्हां दोस्त बि पंहिंजो अगरि नालो ॿुधणु चाहियो त मुंहिंजे हिन वीडियो में त पंहिंजो नालो ऐं ज़ात पंहिंजे शहर जो नालो लिखी कमेंट में ज़रूरु लिखो त जीअं अचण वारे वीडियो में मां अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा करां। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। चवंदा आहिनि त जुदा न पिदा, हमेशह मुहबतूं क़ाइमु रखो, पंहिंजो पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, 5 वक़्त निमाज़ अदा कंदा रहो, पंहिंजे ॿारनि खे सुठी खां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे ॻोठ में पंहिंजे पाड़े वारनि जो अहसासु कयो ऐं उन्हनि जी जेको आहे हमदर्दीअ तौरु ते उन्हनि जो साथ निभायो ऐं जेको बि कमु कयो त मशवरे सां कंदा कयो त जीअं मशवरो सुन्नत नबवी आहे। असांजे नबी करीम मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो हदीस मुबारक बि आहे त जेको बि कमु कयो त मशवरे सां कंदा कयो। त दोस्तो पंहिंजे ॿाहिरनि जो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे नंढड़नि जो वधि खां वधि ख़्यालु रखंदा करो। अगरि घर में अमड़ पोड़ी आहे या अबो पोड़ो आहे त उनजी बि वधि में वधि इज़त एतिराम कंदा करो। उन्हनि जो जेको आहे हर हाल में उन्हनि सां कचहरियूं कंदा करो, उन्हनि खे वक़्तु कढी उन्हनि सां कचहरियूं बि कंदा करो त जीअं उन्हनि खे अकेलाप जो अहसासु न थिए। इहो मूं जो अव्हां दोस्तनि जे लाइ हिकु बहितर खां बहितर हिकिड़ो मैसेज हूंदो आहे त मां चाहींदो आहियां त अव्हां दोस्त जीअं मुंहिंजे हिन अगरि वीडियो मां हिकिड़ो दोस्त बि जेको आहे मुंहिंजे मैसेज ते अगरि पूरो लहे थो ईअं सम्झ त मुंहिंजे लाइ हिकिड़े वरी नेकीअ जो सबबु बणंदो। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ख़ुशियूं मानियूं अला करे ख़ुशियूं जो आबाद जो, हमेशह गुलनि जा टहिकंदा टिणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। ऐं चवंदा आहिनि जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं सिंध, जीअं लतीफ़ जी नगरी ऐं जीअं लतीफ़ जी ॿोली, जीअं लतीफ़ जा मारूवाड़ा, जीअं सिंध जा मारूवाड़ा हमेशह आबाद रहनि, ख़ुशि रहनि, ख़ुशियूं माणनि ऐं अव्हां दोस्तनि जो साथ हमेशह गॾु रहंदो। ऐं नेक्स्ट वीडियो जे लाइ वरी मिलियो त अव्हां दोस्तनि सां गॾु। तेसीं ताईं मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि दोस्तो इजाज़त। जुदा न फिदा, अल्लाह हाफ़िज़।